जय झूलेलाल। झीलुनि जी नगरी भोपाल मध्य प्रदेश भारत खां मां अशोक छाबड़िया सिंधी शख्सियत में तव्हां सभिनी दर्शकनि जो स्वागत वंदन अभिनंदन थो कयां। अॼु मां तव्हांखे उन पुरकशिश शख्सियत जे बारे में ॼाण ॾींदुसि जेके सिंध ऐं हिंद में काफ़ी मशहूरु रहिया आहिनि। सिंधी मौसीक़ी कलाम ऐं क़ौमी तराना ॻाइण वारा स्वर्गीय श्री मास्टर चंदर साहब, उन्हनि खे तानसेन ऑफ सिंध भी चवंदा आहिनि। संगीत की कोई भाषा नहीं होती, संगीत की कोई भाषा नहीं होती, संगीत की कोई सरहद नहीं होती। अजीम शायर, संगीत सम्राट, संगीताचार्य, सिंधी, हिंदी, उर्दू ऐं पंजाबी कलाम ॻाईंदड़, क़ौमी तराननि जा फ़नकार, प्यार मोहब्बत जा गीत ॻाइण वारा, सिंधी रागी फिल्मुनि जा हीरो, गीत ऐं संगीत जा मास्तर, हिंद ऐं सिंध जा गायक ऐं कलाकार, सच्चा सूफ़ी, दरवेश, लेखक, कवि, नौजवाननि जा पसंदीदा फ़नकार, म्यूज़िक डायरेक्टर, प्लेबैक सिंगर आदरणीय श्री मास्टर चंदर साहब। इहे दिल लॻीअ जूं ॻाल्हियूं, इहे दिल लॻीअ जूं ॻाल्हियूं दिल में हज़ार आहिनि, कहिड़ियूं भला ॿुधायां, हित बेशुमार आहिनि इहे दिल लॻीअ जूं ॻाल्हियूं। मास्टर चंदर साहब जो जन्म अविभाजित भारत सिंध ठारू शाह साहिती जिला नौरेशाह फिरोज में 9 दिसंबर 1909 में थियो हो। उन्हनि जे नंढपण जो नालो चंदूलाल दामवाणी हो, पिताश्री जो नालो आसनदास दामवाणी हो ऐं माताराम जो नालो रानीबाई ऐं घरवारीअ जो नालो श्रीमती गोपी हो। सिंध में पिता साहब वॾा ज़मीदार हुआ। मां हुनखे वणा हू माखे वणे, मां हुनखे वणा हू माखे वणे, अहिड़ो नातो सभिनी खे वणे। मास्टर चंदर साहब खे ॻाइण जो शौक़ु नंढपण खां ई हो। हिकु बार संत कंवरराम साहब जॾहिं हिन बालक खे 12 वरहनि जी उमिरि में ॻाईंदे ॾिठो त उन्हनि चयो हीउ बालक अॻिते हली ॾाढो वॾो सिंध जो रागी ठहंदो। सिक ऐं संगत जो यार सॻो, सिक ऐं संगत जो यार सॻो, कॾहिं मां थो सिकां कॾहिं हू थो सिके। मास्टर चंदर साहब खे बचपन खां ई ॻाइण जो शौक़ु त हो। उन्हनि जे चाचे जो नालो साजन दास हो। पहिरीं शिक्षा साजन दास जी ही हुननि खे ॻाइण जी ॾिनी हुई ऐं साजन दास जी ही हुननि खे पहिरियों हारमोनियम कलकत्ते खां वठी करे ॾिनो हो। मास्टर साहब लॻभॻि 3000 कलाम सिंधी, हिंदी, उर्दू ऐं पंजाबी भाषा में ॻाया। वक़्तु मूजिबि सिंधी मौसीक़ी जा फ़नकार मास्टर चंदर साहब ॻोठ-ॻोठ, गांव-गांव ऐं शहर-शहर में ॾाढा मशहूर थी विया हुआ। संगीत का सिलसिला चलता रहे यूं ही, संगीत का सिलसिला चलता रहे यूं ही, दिया एक रोशनी का जलता रहे यूं ही। मौसीक़ी जा रोशन सितारा, साजो आवाज़ जा मालिक मास्टर चंदर साहब सन 1932 में पहिरियों गानो सुहिणा अर्ज़ु आहे ॻायो हो। उन्हनि कई फिल्मुनि में बतौर हीरो, प्लेबैक सिंगर, गायक, कलाकार जो रोल कयो। उन्हनि जूं कुझु फिल्मुनि जो नालो हिन रीति आहे: महबूब, तूफ़ान, मोहब्बत, अबाणा, होजमालो, सिंधूअ जे किनारे, लाडली, दिलाराम ऐं मौत जो तूफ़ान हो। मौत का तूफ़ान फिल्म में उन्हनि हीरो जो रोल भी अदा कयो हो। सिंधी निमाणा रोअंदा हूंदा, सिंधी निमाणा रोअंदा हूंदा, धारियुनि में कीअं सुहंदा हूंदा। मालिक तूं दर्द कटींदे, मालिक तूं दर्द कटींदे कीन छॾींदे, हर हंधि हर हाल में रहबर थींदे। सन 1947 जे विरहाङे में मास्टर साहब पंहिंजे सॼे परिवार घर खे भारत मोकिले छॾियो, जंहिंमें माउ, ज़ाल, धीअर, पुट सभई हिते मुंबई में अची वसिया। विरहाङे महिल उन्हनि ही गीत ॻायो हो: वञनि था वञनि था, वञनि था वञनि था, आऊं उदासी वञनि था, वतन खे छॾींदा जहाज सूफ़ी वञनि था, अलाह ॼाणे वरी कॾहिं मेल थींदो, अलाह ॼाणे वरी कॾहिं मेल थींदो, वञनि था आऊं उदासी वञनि था। दोस्तदारीअ खां मुंहुं कई तौबा, दोस्तदारीअ खां मुंहुं कई तौबा, दुनिया सारी खां मुंहुं कई तौबा,
यार जो यार थे न मुश्किल में, यार जो यार थे न मुश्किल में, अहिड़ी यारीअ खां मूं कई तौबा, हाणे वठबी त दिलि ॾेई दिलि वठबी, हाणे वठबी त दिलि ॾेई दिलि वठबी, दिलि उधारीअ खां मूं कई तौबा। मास्टर चंदर साहब गुरु पंडित लक्ष्मण प्रसाद जयपुर वारा, वेद प्रकाश जी, मदन प्रकाश जी, उन्हनि वॾनि वॾनि संगीतज्ञनि खां शिक्षा वरिती। मास्टर साहब मनीला, जकार्ता, कोलंबो, हांगकांग, सिंगापुर, पाकिस्तान ऐं कई विदेशी मुल्कनि जी यात्रा बि कई। सैर कयोसीं साइकिल जो, सैर कयोसीं साइकिल जो, हैंडल हथ में आहे, लोडो नाहे मथे चाढ़ियुनि ते, लोडो नाहे मथे चाढ़ियुनि ते, मर्द के चढ़ंदा, ब्रेक ॾेई लाइन तां लहंदा। मास्टर साहब पहिरियों असली गानो इहो ॻायो हो। मास्टर साहब वटि हिकु साइकिल हूंदी हुई जंहिंखे उहे पाण ठाहींदा हुआ ऐं इहो गानो ॻाईंदा बि हुआ। तंहिं वक़्तु नवाब शाह ज़िले में ॾाढो कंहिं विरले वटि साइकिल हूंदी हुई। मूंखे हिकिड़ो किस्सो थो यादि अचे, मुंहिंजा सभिनी खां वॾा भाउ स्वर्गीय श्री परसराम छाबड़िया साहब हुआ। सन 64 में उन्हनि वटि बि हिकु साइकिल हूंदी हुई, त उहे घर जे ॿाहिरि रखी करे साइकिल खे धोईंदा हुआ, जीअं माण्हुनि खे ख़बर पए कि हिननि वटि साइकिल आहे। विरहाङे खां पोइ सन 1950 में मास्टर चंदर साहब ही गीत ॻायो, अञा त मां अति नंढड़ी आहियां, अञा त मां अति नंढड़ी आहियां, अञा त मां नंढड़ी आहियां। इहो गीत भारत जे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू खे ॾाढो वणंदो हो ऐं उन्हनि हिन गाने खे रिकॉग्नाइज़ कयो हो। फिल्म लाडली जो ही गीत मास्टर चंदर साहब जो ॾाढो मशहूरु थियो। छल ही ज़मानो कंहिंखे न रुलाए, छल ही ज़मानो कंहिंखे न रुलाए, छल को हीलो छो न हलाए। दिलि तुंहिंजी मुंहिंजी हिकु आहे, दिलि तुंहिंजी मुंहिंजी हिकु आहे, ॾाढी असां ॿिन्ही में सिका, छो जो ॿिन्ही धुरियुनि में छिका। मास्टर चंदर साहब सॼे हिंदुस्तान में देश जी आज़ादीअ लाइ कई तराना ॻाया। उन्हनि हिंदू मुस्लिम एकता जा गीत ॻाए सांप्रदायिक सौहार्द जो वातावरण सॼे देश विदेश में निर्मित कयो। विरहाङे खां पोइ जॾहिं हू सन 1955 में पाकिस्तान घुमण विया त उतां जी सरकार उन्हनि खे सॼो पाकिस्तान घुमण जो बेरोक टोक अनुमति ॾिनी हुई। जॾहिं संत कंवरराम साहिब खे किन शोधन मारे छॾियो त सॼी सिंध में हुल थी वियो, मास्टर चंदर साहब कुसिजी वियो। अख़बार वारा मास्टर चंदर साहब जे घर पुॻा, उते पुछाऊं त मास्टर चंदर साहब पाण ॿाहिरि अची करे उन्हनि जे साम्हूं चयो कि मां तव्हांजे साम्हूं जिंदो बीठो आहियां। तॾहिं उन्हनि ही गीत बि ॻायो, मां दुनिया खे सुञाणा थो, मां दुनिया खे सुञाणा थो, अदा मां दुनिया जो ॾिठल आहियां। माण्हू चवनि था वियो चंदर कुसिजी, माण्हू चवनि था वियो चंदर कुसिजी, मोए खे केरु मारींदो, मोए खे केरु मारींदो, मां जीअण खां टुटल आहियां, जीअण वारा पिया मरंदा, जीअण वारा पिया मरंदा, मां मरण खां छुटल आहियां। ओ अखियूं त अखियुनि जहिड़ियूं, ओ अखियूं त अखियुनि जहिड़ियूं, के कारियूं के भूरियूं, अखियुनि में कजल घणो, के त मोहबत जूं मारियूं, अखियूं वेचारियूं थियूं रत रोइनि यार लाइ, ओ सुहिणा पंहिंजी अखियुनि खे झलतूं। मुंहिंजा हिकु मित्र आहिनि अशोक लालवाणी जे, जेके 2 व्हीलर मैकेनिक आहिनि, अक्सर उहो इहे गानो ॻाईंदा आहिनि, इहो मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। मास्टर चंदर साहब जो पुश्तैनी घर अॼु बि सिंध में आहे। उन घर में हिन वक़्तु अख्तर साहब रहंदा आहिनि। उन्हनि जे सॼे परिवार सिंधी सखाफ़त अपनाई आहे। उहे हिन घर में ॾाढी देखभाल बि कंदा आहिनि। जेको बि मास्टर चंदर साहब जो इहो पुश्तैनी घर ॾिसणु वेंदो आहे, उहे उन्हनि जी ॾाढी ख़िदमत इज़त अफ़जाई कंदा आहिनि। उन्हनि ॿुधायो कि हिन घर में 15 सालनि ताईं भितुनि दरनि ते सभिनी ते विरहाङे जा शेर लिखियल हुया, जेके अॼु हिन तारीख़ में मिटिजी विया आहिनि रंग रोगन ऐं सफ़ाई जे करे। कर ख़्याल मिठा जानी, कर ख़्याल मिठा जानी, हीअ दुनिया छॾे वेंदे, छो दिलड़ियूं रंजाई थो, छो दिलड़ियूं रंजाई थो, तूं पाण त लॾे वेंदे, हीअ दुनिया फ़ानी आहे, हीअ दुनिया फ़ानी आहे, हिते केरु न रहणो आहे, बाक़ी रहंदी उहा ॻाल्हि जेका हिते छॾे वेंदे। हिंद ऐं सिंध जा सभई वॾा शाइर अॼु बि मास्टर चंदर साहब जे घर मथो टेकण वेंदा आहिनि। कलाम मौसीक़ी ॻाए उन्हनि जी यादि हमेशह तरोताज़ा करे रखंदा आहिनि। मास्टर चंदर साहब 75 सालनि जी उमिरि में चालाणो कयो।
3/11/1984 ते मुंबई खां असांजी सिंधी संगीत जी सखाफ़त असां सां विदा थी वई। हाणे उन्हनि जा सुपुत्र महेश चंदर ऐं गोपचंदर सिंधी गीत ॻाए असांखे मास्टर चंदर साहिब जी यादि ताज़ा कंदा आहिनि। मां अशोक छाबड़िया सॼे सिंधी युवा समाज खे अॼु इन वीडियो जे माध्यम सां संदेश ॾियणु चाहींदुमि कि उहे सभु मास्टर चंदर साहिब जा गीत ॿुधनि ऐं ॻाइनि ऐं पाण बि नवां गीत ईजाद करे ऐं असांजे सॼे सिंधी समाज खे गौरवान्वित कनि। रुठाई रहनि पर हुजनि हयाती, रुठाई रहनि पर हुजनि हयाती, हुजनि हयाती सुहिणा हुजनि हयाती, भली पिया विड़नि पर हुजनि हयाती। सिंधी शख़्सियत कार्यक्रम असांजो तव्हांखे कीअं लॻंदो आहे? अगरि तव्हांखे सुठो लॻंदो हुजे त हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, बेल आइकन दॿाईंदा ऐं मुंहिंजो मोबाइल नंबर अथव 9229430047। अॼु सिंधी शख़्सियत में बसि एतिरो ई। अगली बार वरी तव्हांखे असां कंहिं नई ताबिंदा शख़्सियत जे बारे में ॿुधाईंदासीं। जय झूलेलाल।